फ़लस्तीन ऐं इसराइल विच में जारी छिकताण हिन वक़्तु ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। मुस्लिम दुनिया फ़लस्तीनियुनि सां एके जे इज़हार लाइ सोशल मीडिया ते आवाज़ उथारे रही आहे। बॉलीवुड जी अदाकारा सोनम कपूर तरफ़ां इसराइली फ़ौज जी फ़लस्तीन ते बमबारी जी मज़म्मत कई वई। संदसि अहिड़ी मज़म्मत मदाहनि खे ख़ुशगवार हैरत में मुब्तला करे छॾियो आहे। अदाकारा इंस्टाग्राम ते स्टोरीज़ शेयर कंदे फ़लस्तीनियुनि सां एके जो इज़हार कयो। पंहिंजी पहिरीं इंस्टाग्राम स्टोरी में हुन लिखियो त ग़ज़ा में अधु अवाम ॿारनि ते ॿधल आहे। ॿी स्टोरी में अदाकारा न्यूयॉर्क टाइम्स जे मज़मून जो स्क्रीन शॉट शेयर कयो जेको निकोल्स क्रिस्टोफ जो लिखियल हो, जंहिंमें फ़लस्तीनी ॿारनि सां हिक तरफ़ी बेहसी जी मज़म्मत कई वई हुई। सोशल मीडिया वापेदारनि तरफ़ां अदाकारा जी इन जुरत जी वाखाण कई वई। अदाकारा खे इसराइल जो साथ न ॾियण ऐं फ़लस्तीनियुनि जी हिमायत में पंहिंजो मौक़िफ़ पेश करण ते मोट मिली रही आहे। हिक ट्विटर वापेदार अदाकारा जी इंस्टाग्राम स्टोरी खे एक्स ते शेयर कंदे अदाकारा जे इन अमल जी वाखाण कई। वापेदार लिखियो त हिन नतीजा ॼाणण बावजूदि फ़लस्तीन लाइ ॻाल्हायो आहे। हुन हमेशा सही मसइले खे उथारियो आहे ऐं उन जी हिमायत कई आहे, जंहिं ते ॿिया सुपरस्टार्स ख़ामोश आहिनि। ॿिए वापेदार लिखियो त संदसि इहो अमल हिक सचे इंसान जीअं आहे। इन खां अॻु सवारा भास्कर ऐं शाहरुख खान बि मासूम फ़लस्तीनी ॿारनि जे क़त्ल जी मज़म्मत कई हुई। बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान एक्स ते वापेदारनि खां दुआउनि जी अपील कई हुई, जॾहिं त अदाकारा सवारा भास्कर इसराइली दहशतगर्दनि तरफ़ां फ़लस्तीनी शहरनि ते हमले जी मज़म्मत कई ऐं इंस्टाग्राम स्टोरीज़ ते हमास जे तशद्दुद सबबि सदमे में आयल माण्हुनि जी मुनाफ़क़त खे तनक़ीद जो निशानो बणायो हो। फ़लस्तीन जी आज़ादी पसंद तंज़ीम हमास तरफ़ां इसराइल ते तारीख़ी ऐं गैर इम्कानी हमलनि जे जवाब में इसराइली फ़ौज ग़ज़ा ते बमबारी करे रही आहे। इसराइली फोर्सिस तरफ़ां घरनि, औरतुनि ऐं ॿारनि खे बिना फ़र्क़ जे निशाने बणाइण जे नतीजे में फ़ौतगियुनि जे अंग में तेज़ीअ सां वाध थी रही आहे।